सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। असां जेके बि इंसान आहियूं असांजा ख़्याल तेज़ी सां बदिलबा ऐं ख़्याल असांजो ॿिज आहे ऐं उहो सचो साईं चङाई बहितरी असांजी असांखे ॾेई छॾींदो आहे, अञा पंहिंजी बि ॾेई करे रहमत ॾेई करे चवंदा उहा बि तव्हांजी आहे, उहा बि उते क्लेम न ईंदो आहे। इन करे जॾहिं कोई चङो कमु कंदा आहियूं पुछंदा आहियूं कंहिंजो पुटु आहे, पर असांजो ख़राबियूं पंहिंजो पाण खे खणी छॾींदो आहे। जानवर पुणो जेको बि आहे उहो पंहिंजो पाण वठी छॾींदो आहे। जेके असांजे दिमाग़ में सिंग लॻल हूंदा आहिनि नेगेटिविटी जा, ख़राबी जा, ग़लति वीचारनि जा, ग़लति अमल जा, कर्मनि जा, उहे सभु कढी छॾींदो आहे। जो तांत्रिक उनजे साम्हूं आयो तो दर्शन करण सां ई उनजी सॼी ॿुधी पलटजी वई। जेको सभिनी खे ॾुखियो, सभिनी खे तकलीफ़ में आणे पियो, उहा ॿुधी एतिरी बदिली जो ॾुख मुंहिंजो पाण बि सुखियो थियो ऐं ॿियनि खे बि सुखी थी। हिकिड़े दईत मुंहिंजो हिकिड़ो दाना हिकिड़ो संत थी करे संसार में छॾियो, 84 कटे करे अॻिते वधियो। तंहिंजे करे उनजो दर्शन असांजे जीवन खे संवारींदो। तंहिंजे करे हर रोज़ सुबुह शाम असांजो नेम ध्यानु सिमरन कयूं ज़रूर। असां आया आहियूं इंसान बणिजी त पोइ जॾहिं संसार में वञूं असांखे हिकिड़ी चीज़ यादि रखणु खपे, जॾहिं आयासीं इंसान बणिजी असांजे मालिक जी रहमत थी। पहिरियों इंसान मुंहिंजो महान बणिजी करे वञो। जेकॾहिं महान न बि बणिजी सघूं असांखे पंहिंजो पाण ते एतिरो विश्वास ज़रूरु हुजे त ॿिए दफ़े हैवान थी करे न ईंदासीं। असांजा कर्म असांजा अमल अहिड़ा हुजनि जे ॿियो जनम अचे बि सही त पोइ बि इंसान थी करे असांजा कर्म अहिड़ा न हुजनि जे मथे ते सिंग हुजनि, असांखे सिंगनि वारो न आहे बणिजणो। असां पहिरें जनम में आयासीं औरत थी करे पर देवी थी करे वञूं। पर अगरि देवी थी करे न बि वञो, ॾाइण थी करे वरी न मोटूं। असांजा पेर अहिड़ा बि था पंहिंजे जीवन में न हुजणु खपनि। ऐं जंहिं ॾींहुं असां सचे साईं जो नाम ध्यानु सिमरन जी रहमत खे पंहिंजे जीवन में आंदोसीं, उनजे संदेश, उनजे उपदेश, उनजे आदेश, उनजे निर्देश ते हलियासीं त पोइ सिंह ऐं उबता पेर सभु ख़तमु थींदा ऐं असां सभु देवियूं ऐं देवता थी करे अॻिते वधंदासीं। आयासीं इंसान थी वेंदासीं महान थी करे पंहिंजी ऊचाई ते।